इस्लाम जी सरबुलंदी हक़ ऐं सच जी बका सालमियत लाइ नवासा रसूल अकरम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करबला जहिड़ी बेगाने देश में बेजुर्म बेख़ता शहीद करबला मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि समूरे आल ऐं साथियुनि समेत 32 शहीदनि जे ॾिनल अज़ीम ओ शान क़ुर्बानीअ खे लुड़कनि ऐं सुॾकनि सां भेटा पेश करण लाइ कंडियारे शहर जे मशहूर दरगाह सैयद मुराद अली शाह गाज़ी अल हुसैनी इमाम बारगाह जी क़दीमी पड़ तां सवें अज़ादारनि जी अॻुवाणीअ में वॾो मातमी जुलूस बरामद कयो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदो ज़बीना इमाम बारगाह ते पहुतो। बाद में मोमिननि खंजरनि चाकुनि ऐं छुरियुनि ते मातम सां गॾु सीना ज़नी कई ऐं काफ़िलो संजीदा इमाम बारगाह ॻोठ सुलेमान वसाण पहुतो, जंहिं में इमाम बारगाह जे अंजुमन अल हुसैनी कंडियारे अंजुमन सजादिया सुलेमान वसाण पारां नोहा ख़्वानी करे मातम बर्पा कई वई। जॾहिं त मातमी जुलूस मुक़रर रस्तनि खां थींदे वापसि मुराद शाह गाज़ी अल हुसैनी इमाम बारगाह में इख़्तिताम पज़ीर थियो। आख़िर में दुआ ख़ैर घुरण बाद मोमिननि में लंगर इमाम हुसैन अलैहिस्सलाम पिणु तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।